नाज़रीन हेडलाइंस वारी अवां आगाह कंदासीं। ऑस्ट्रेलियाई टीम ॿिए टेस्ट मैच लाइ कराची पहुची वई आहे। टीम जी सिक्योरिटी लाइ प्लान तैयार कयो वियो आहे। DIG सिक्योरिटी एंड एमरजेंसी सर्विस जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में रेंजर्स जी विंग कमांडर ऐं ॿिनि इदारनि जे अमलदारनि शिरकत कई आहे। इजलास दौरान ऑस्ट्रेलियाई टीम जी सिक्योरिटी लाइ 5276 पुलिस एहलकार मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो। SSU जा 1148 कमांडोस पर सिक्योरिटी लाइ फ़र्ज़ अंजाम ॾींदा। ऑस्ट्रेलियाई टीम ॿिए टेस्ट मैच लाइ कराची पहुची वई आहे। टीम जी सिक्योरिटी लाइ प्लान तैयार कयो वियो आहे। DIG सिक्योरिटी एंड एमरजेंसी सर्विस जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में रेंजर्स जे विंग कमांडर ऐं ॿिनि इदारनि जे अमलदारनि शिरकत कई। इजलास दौरान ऑस्ट्रेलियाई टीम जे सिक्योरिटी लाइ 5276 पुलिस एहलकार मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। SSU जा 1148 कमांडोस पर सिक्योरिटी लाइ फ़र्ज़ अंजाम ॾींदा। अवां क्या आगाह कई पिया। ऑस्ट्रेलियाई टीम ॿिए टेस्ट मैच लाइ कराची पहुची वई। टीम जी सिक्योरिटी लाइ प्लान तैयार कयो वियो आहे। DIG सिक्योरिटी एंड एमरजेंसी सर्विस जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में रेंजर्स जे विंग कमांडर ऐं ॿिनि इदारनि जे अमलदारनि शिरकत कई। इजलास दौरान ऑस्ट्रेलियाई टीम जी सिक्योरिटी लाइ 5276 पुलिस एहलकार मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। SSU जा 1148 कमांडोस पर सिक्योरिटी लाइ फ़र्ज़ अंजाम ॾींदा। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां धरती TV जे रिपोर्टर इसहाक सरकी खां। जी इसहाक आगाह कजो। हाँ जी बिल्कुल फौजी पाकिस्तान में ऑस्ट्रेलिया में ॿियो जेको क्रिकेट मैच आहे उन हवाले सां सिक्योरिटी डिवीज़न में जेको सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो आहे, जंहिंमें सिक्योरिटी DIG सिक्योरिटी एमरजेंसी मकसूद मेमन जी सदारत में इजलास थियो आहे। जंहिंमें इजलास में कमांडो SSU ज़ीशान शफीक, एडिशनल डिप्टी कमिश्नर साउथ तबरेज़, विंग कमांडर सिंध ज़फर ऐं लेफ्टिनेंट कर्नल मुस्तफर ऐं पाक आर्मी के कर्नल शुकर जा शरीक थिया आहिनि। ऐं उन सां गॾु SSP ईस्ट कमर रज़ा जिस्कानी ऐं PCP जा जेके ऑफिसर आहिनि उहे बि इजलास में शरीक थिया आहिनि। जंहिंमें मजमूई तौर ते जेको अंग आहे 5276 पुलिस एहलकार जेके आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। जंहिंमें 1148 जेके SSU जा कमांडो आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। जंहिंमें ऑपरेशन पुलिस जा जेके एहलकार आहिनि उहे 1667 मुक़ररु कया विया आहिनि। जंहिंमें ट्रैफिक पुलिस जा एहलकार 1398, स्पेशल ब्रांच जा 403 ऐं रैपिड फोर्स जा जेके एहलकार आहिनि उहे 372 मुक़ररु कया विया आहिनि। जंहिंमें पाक फौज ऐं रेंजर्स जा जेके जवान आहिनि उहे बि मुक़ररु कया विया आहिनि। जॾहिं त स्टेडियम खां वठी जेको आहे कराची एयरपोर्ट ताईं प्रैक्टिस जे लाइ जेके मुख़्तलिफ़ एयरकार आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ रूटनि मुक़ररु कयो वियो आहे। उन सां गॾु जेके शूटर आहिनि उन्हनि खे बि मुख़्तलिफ़ हंधनि ते मुक़ररु कयो वियो आहे। उन सां गॾु जेके SSU जा ख़ुसूसी निशानेबाज़ माण्हू उन कमांडो उन्हनि खे बि निगरानी जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते मुक़ररु कयो वियो आहे। जंहिंमें जेके टीमुनि जूं जेके रूट आहिनि उते बि ट्रैफिक पुलिस एहलकार मुक़ररु कया आहिनि। सां गॾु जेके शूटर आहिनि निशानेबाज़ आहिनि उन्हनि खे बि ॾुखी सूरत हाल में जेको इस्तेमालु करे सघिजे थो उन्हनि खे बि मुक़ररु कयो वियो आहे। इन हवाले सां अवाम खे हिदायत कई वई आहे त जेके अवाम आहे उहा जेको आहे शाह सुलेमान रोड खां वठी जेको आहे हिकिड़ो रोड बंदि कयो वियो आहे। जेके खिलाड़ियुनि खे ॾिसण जे लाइ जेके तमाशाई आहिनि जेके मुख़्तलिफ़ खिलाड़ियुनि जा फैन आहिनि उन्हनि खे इहो चयो वियो आहे त जेकी शटल बस सर्विस आहे उनजो बि इंतज़ाम कयो वियो आहे। ऐं जेके तमामु खिलाड़ी आहिनि उहे अगरि मैच ॾिसणु अचनि था पाण सां गॾु जेको ओरिजिनल शनाख्ती कार्ड आहे उहो बि खणी अचनि ऐं जेकी कोरोना वैक्सीन जो कार्ड आहे उहो बि खणी अचनि। इहा हिदायत कई वई आहे। जॾहिं त जेको मैच आहे उनजा जेके खिलाड़ी आहिनि उहे कुझु देरि पहिरियां स्टेडियम में पहुची चुका आहिनि। जंहिंमें इहा हिदायत कई वई आहे त स्टेडियम में जेको आहे जीअं खिलाड़ी पहुचंदा उनखां पहिरीं जेके उन्हनि जा परस्तार आहिनि उहे अचनि त उहे जेके ज़रूरी शयूं आहिनि उहे खणी अचनि। ऐं जेको आहे लाइटर माचिस ऐं अहिड़े तरीक़नि जी जेके शयूं आहिनि उन्हनि खे जेको आहे अचण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ठीकु आहे, वॾी महिरबानी साग सर की तफ़सील ॾियण जे लाइ।